मलीर पोर्ट कासिम इंडस्ट्रियल ज़ोन में घगर समेत पोर्ट कासिम जे 300 खां वधीक गोदामनि जंहिंमें अकबर गोदाम, के गोदाम, अलहमज़ा गोदाम, MM गोदाम समेत नंढनि वॾनि गोदामनि जी हज़ारें पोरियतनि जो गोदाम मालिकनि ठेकेदारनि ख़िलाफ़ पोरियतनि खे घटि उजरत ॾियण ऐं बुनियादी सहूलतूं न ॾियण ते सख़्त एहतिजाजी मुज़ाहिरो करे गोदामनि जे मुख्य गेटनि जे अॻियां एहतिजाजी धरणो हणी वेही रहिया। धरणे सबबि सवें लोड ट्रकनि, ट्रालरनि जूं डिघियूं कतारूं लॻी वयूं। एहतिजाज कंदड़ पोरियतनि हाफ़िज़ अब्दुल वाहिद, नवीद सोलंकी, गुल हसन राहूजो ऐं ॿियनि चयो आहे त पोरियतनि खे फ़ी कटनि ते 2 रुपया मज़दूरी ॾिनी वञे थी, जॾहिं त सॼी सिंध में 6 रुपयनि खां वधीक 10 रुपयनि ताईं फ़ी कटे जे हिसाब सां मज़दूरी ॾिनी वञे थी, जंहिं सबबि 500 रुपया ॾिहाड़ी ठहे थी, जंहिं मां बचनि खे 2 वेला मानी नथा खाराए सघूं। मिल्स जे मालिकनि ऐं ठेकेदारनि जी मिली भगत सां जबरी मज़दूरी कराई वञे थी। असांजा जाइज़ मुतालबा मञण ताईं एहतिजाज जारी रहंदो।